ज़ांज़ीबार में हिकिड़ो नयो ॾींहुं आहे। हिकिड़ी क्वेश्चन ॾाढी कॉमन आहे एक्चुअली, छोकी जो माण्हू वधीक ॿाहिरि न निकिरंदा आहिनि, रिज़ॉर्ट्स में न वेंदा आहिनि, ॾाढा कंफ्यूज़ थींदा आहिनि और गूगल ते बि कॾहिं कॾहिं कंफ्यूजन थींदो अथनि। त मां सोचियो मां हिकिड़ी वीडियो ठाहियां। इनफैक्ट मम्मी खे बि पतो कान्हे त मम्मी बि सिखंदी असां खां गॾु। ॾिसो, मील प्लान आहे न, रिज़ॉर्ट में तव्हां जॾहिं ईंदो डिफरेंट टाइप जा मील प्लान थींदा आहिनि। हिकिड़ो थींदो आहे ख़ाली ब्रेकफास्ट बुफे ते अचो, जीअं पाण पहिरें रिज़ॉर्ट में रुकियासीं ब्लू रेजिडेंसिस में, हुते पंहिंजो सिर्फ़ु ब्रेकफास्ट हुयो, मतिलबु लंच खाइणो आहे पैसा ॾियणा आहिनि, डिनर खाइणो आहे पैसा ॾियणा आहिनि। ॿियो थींदो आहे हाफ बोर्ड, जंहिंमें 2 मील प्लान हूंदा आहिनि, हिकिड़ो ब्रेकफास्ट इंक्लूडेड हूंदो आहे या वरी लंच या वरी डिनर, ॿिन्हिनि मां हिकिड़ो थींदो आहे फुल बोर्ड, जंहिंमें 3 मील्स इंक्लूड थींदा अथव, ब्रेकफास्ट लंच डिनर, और हिकिड़ो थींदो आहे ऑल इंक्लूसिव। मां तव्हांखे ॾेखारियांव थी, हे ॾिसो त मुंहिंजी माउ पीए थी पई कोकोनट नारियल, हिन जो पैसो न लॻियो, फ्री, छोकी असां फ्री आहे, ऑल इंक्लूसिव में आहियूं असां। सो नेपट्यून पवानी जो आहे ऑल इंक्लूसिव आहे, हिन में 3 मील, खाइण पीअण, ड्रिंक्स, नारियल पाणी, दारू, सभु बियर सभु इंक्लूडेड आहे। ऑल इंक्लूसिव बेस्ट थींदो आहे, बेस्ट है ना। कोई चिंता ई न करणी आहे असांखे खाइण पीअण जी।